आहे सिंध गवर्नमेंट ऐं पुलिस जो कहिड़ो किरदारु आहे उनजे ख़ात्मे लाइ? ॾिसो, हीउ जेको वाक़ियो थियो आहे इन में हिकिड़े ख़ानदान जा हेतिरा मेंबर्स मारिया विया आहिनि। ठीकु आहे, हिकिड़े ख़ानदान जा 9-10 क़त्ल थियनि था। इहा सरासर सिंध हुकूमत जी नाअहली आहे, पुलिस जी नाअहली आहे। अमन क़ाइमु नथो करायो वञे। हितां जी आवाम चङी तरीक़े सां ॼाणे थी जेको वाक़ियो थियो असां सां, उहो बि क़बाइली सरदारी निज़ाम जे करे हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। हिन निज़ाम में कुझु बि नाहे रखियलु। तव्हां पाण सभई सम्झो था हीउ जेको वाक़ियो थियो आहे, हाणे मुंहिंजो हमेशह खां हिकिड़ी मुंहिंजी स्ट्रगल रही आहे त बाबा जेको निज़ाम आहे, तव्हां इन निज़ाम में त कुझु रखियलु न आहे। माण्हू माराइण खां सवाइ ॿियो को कमु थिए नथो। तव्हां हिकिड़ो मिसाल आहे, तव्हां मूंखे ॿुधायो त कॾहिं कंहिं बि क़बीले में हीउ बिरादरियुनि जो सिस्टम छो रखियो वियो आहे? के सरदार पाण में विड़िया हुजनि, कॾहिं ॿ सरदार विड़िया हुजनि ऐं को सरदार मारियो वियो हुजे। हीअ अवाम खे मारियो थो वञे। हीअ असांजे लाइ हिकिड़ो नासूर बणियलु आहे। असां अवाम खे सम्झणु घुरिजे, असांखे सुजाग थियणु घुरिजे त असां हिन निज़ाम जे पोइ ते न लॻूं। असांखे पंहिंजे हक़नि जे लाइ पाण विढ़णो आहे, असांखे पंहिंजी जिदोजहद पाण करणी आहे, असांखे पंहिंजी क़िस्मत पाण ठाहिणी आहे। सो मुंहिंजो इहो ई आहे त ॾिसो, सिंध पुलिस त टोटली नाकाम आहे। सिंध पुलिस जिथे बि हुजे, चाहे असांजो वाक़ियो हुजे, चाहे सिंध में जंहिं बि जॻह ते जेको वाक़ियो हुजे, सिंध पुलिस फेल थी चुकी आहे। उन में जुडिशरी जो बि इहो रोल आहे त असांजो अदलिया जेको निज़ाम आहे उन ते वॾो सुवाल आहे त तव्हां माण्हुनि खे इंसाफ़ नथो मिले। शायदि तॾहिं 10 मर्डर थियनि था हिकिड़े पंहिंजे घर जा, ऐं उहो माण्हू पंहिंजो इंसाफ़ वञी करे पाण था कनि। इंसाफ़ थींदो त ज़ाहिर आहे कंहिं हिकिड़े कातिल खे सज़ा लॻंदी त ॿिया ज़ुल्म करण खां पहिरियों 10 दफ़ा सोचींदा। हिते इंसाफ़, अदलिया, कानून जो को नालो ई न आहे। असां अवाम खे सुजाग थी करे निकिरणो पवंदो रोडनि ते। असांखे तहरीक हलाइणी पवंदी। तंहिंजे करे ई वञी को इनकलाब ईंदो। तंहिंजे करे ई असां पाण खे महफ़ूज़ करे सघंदासीं। तंहिंजे करे ई असांजूं जेके ईंदड़ पीढ़ियूं आहिनि उहे महफ़ूज़ थींदियूं। मां तव्हां सभिनि खे अॼु सिंध जी न्याणी हुजण जे नाते मां हिते आई आहियां। अफ़सोस आहे मूंखे, यकीननि मूंखे, मतिलबु मुंहिंजे दिलि में एतिरो ॾुख आहे हिन वाक़िए जो, छो त मूंखे ख़बर आहे जेको घर उजड़ियो आहे न, मूंखे, मां उन्हनि जो दर्द सम्झी सघां थी। मुंहिंजे घर जा 3 मर्डर थिया, मुंहिंजे घर जा 3 वॾा विया। मां हिननि जो दर्द चङी तरीक़े सां सम्झी सघां थी। तव्हां सभिनि खे मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे, तव्हां सभई हिन निज़ाम जे पोइ ते न लॻो। तव्हां पंहिंजे बचनि खे तालीम ॾियो, तव्हां अॻिते वधो, तव्हां पढ़ो ऐं हिन निज़ाम मां पंहिंजी जान छॾायो। हीअ जेका तहरीक हले थी, चाहे सिंध मां कहिड़ो बि माण्हू उथी बीहे थो, उनजो तव्हां साथ ॾियो ऐं तव्हां पंहिंजे हक़नि जे लाइ विढ़ो, जिदोजहद कयो। SSP कश्मीर आहे, उन्हनि जे लाइ इहो मुंहिंजो मैसेज ज़रूरु आहे त तव्हां पंहिंजे इलाइक़े में अमन क़ाइमु करायो। छो त ॾिसो, असांजे वाक़े में मीडिया शाहिद आहे, सभई गवाह आहिनि। असांजा जेके एब्सकॉन्डर्स हुया, प्रोक्लेम्ड ऑफेंडर्स हुया, रूपोश जवाबदार, उन्हनि खे पकड़ण लाइ सिंध पुलिस नाकाम थी चुकी। डील करे माण्हू वठी आया। अमजद शेख साहब खे मां इहो चवंदमि, तव्हां हिते बि भला काई डील कयो, तव्हांखां कमु त थींदो कोन। तव्हां डील करे भला ॾोहारियुनि खे पकड़ियो। तव्हां माण्हू त अंदरि कयो जेके ज़ुल्म कनि था, कंहिंजा घर उजाड़नि था। ऐं ॾिसो, सिंध हुकूमत जे लाइ इहो ज़रूरु सुवालु आहे त हिते तव्हां ॿुधायो को नुमाइंदो आयो हुजे। हेॾो वॾो सान्यो थियो आहे, हिते त CM सिंध खे पाण अचणु घुरिजंदो। CM सिंध तव्हांखे नज़र आयो हुजे, तव्हांखे पीपल्स पार्टी जो जेको चेयरमैन आहे बिलावल साहब नज़र आयो हुजे। छो त ॾिसो, हीउ जेको सान्यो थियो आहे हिते बिरादरियुनि में छो थो कयो वञे? मूंखे चयो वियो त हीउ जेको वाक़ियो थियो आहे चाचड़ बिरादरी सां थियो आहे। चाचड़ बिरादरी आहिनि केरु? उहे असांजा सिंधी भाइर आहिनि। असां सभई हिकिड़ी जेको आहे सो क़ौम आहियूं। असांखे गॾु बीहणो पवंदो। हीउ बिरादरियुनि वारो सिस्टम छो आहे? छाजे लाइ इहो बिरादरियुनि जो सिस्टम ठाहियो वियो आहे? असांखे पाण में विड़ायो थो वञे त जीअं असां अॻिते न वधी सघूं। हीअ हिकिड़ी साज़िश आहे सिंधी क़ौम खे तबाह करण जी, बर्बादु करण जी, बदनाम करण जी। सो असां सिंधियुनि खे अखियूं खोलणियूं पवंदियूं। मां हिकिड़ी न्याणी थी करे जॾहिं विड़ी सघां थी त तव्हां छो नथा विड़ी सघो? तव्हां सभिनि खे मुंहिंजो इहो ई मैसेज आहे, ख़ुदारा उथो। ईअं न थिए जो अॼु 10 लाश खयां आहिनि, सुभाणे 15 खणणा पइजी वञनि। छो त ॾिसो, मुंहिंजे घर में 3 लाश कयां, वरी 6 लाश, वरी 9, 12, ईअं तादाद वधंदो थो वञे, घटिताई नथी थिए। छाजे लाइ? छो त असां आवाम निंड पियाऊं। असां 2 ॾींहं हिकिड़ी तहरीक हलायूं था, वरी असां घरनि में वेही था रहूं। असांखे मुसलसल जिदोजहद करणी आहे। ऐं ॾिसो, जेको सरदारी निज़ाम आहे उनजी मां सरासर मुखालफ़त कयां थी। छो त सरदारी निज़ाम में कुझु बि न रखियलु आहे। जेके सरदार आहिनि उन्हनि खे सम्झणु घुरिजे इहा ॻाल्हि। उहे अगरि ज़िमेदारी खणनि था त पंहिंजे क़ौम जे माण्हुनि खे जेको आहे सो संभालनि। ऐं हीअ जेके वाक़िया थियनि था, ॾिसो, सरदार ऐं जागीरदार जेके आहिनि हमेशह जेको आहे सो बिरादरियुनि में माण्हुनि में झेड़ा कराइनि था ऐं पाण जेको आहे सो सुबुह जो खणी चइजे त गॾु घुमंदा था वञनि, नाश्ता कंदा था वञनि। त इहे ॻाल्हियूं न थियणु घुरिजनि तक़रीबन। छो त 99% ईअं न आहे त 5 आङुरियूं बराबरि आहिनि, पर 99% ईअं आहे त सरदार जागीरदार सभु पंहिंजे मफ़ादनि लाइ गॾु आहिनि। सो इहे शयूं न थियणु घुरिजनि। जेकॾहिं अवाम सम्झे सरदार जागीरदार इहा प्रैक्टिस कनि था त
तमामु उन्हनि खे रिजेक्ट करे इहा जागीरदारी निज़ाम नामंज़ूर हुअणु घुरिजे। मैडम हिकिड़ो